कोट गुलाम शहर के नाले वाले खानगी दी स्टेपिंग स्टोन स्कूल में प्रिंसिपल इरशाद अहमद काइमखानी पारां अनटर मौसमाती तब्दीलियुनि सां मुआदो सिंध जियापो जे उनवान हेठि सकाफ़ती रंगनि सां निर्वाह तक़रीब जो इनकाद कयो वियो। तक़रीब में डांद गाड़ी उठ समेत सिंध जी तहज़ीब जे मालनि जे सम जोड़े सिंध जी सकाफ़त के उजागर कयो वियो। जॾहिं त तक़रीब में शागिर्दनि ख़ूबसूरत अंदाज़ में सिंध जे तहज़ीब सकाफ़त बाबति तक़रीरो नज़म ऐं टेबलो पेश करे तक़रीब के 4 चंड लगाए छॾिया। शुक्रिया अदा कंदुसि तव्हांजे टीवी जो चैनल तव्हां असां वटि आया। सिंध टीवी असांजे प्रोग्राम में हर साल ईंदो आहे ऐं असांजे प्रोग्राम जी जाम कवरेज कंदो आहे। इहो ॾींहुं असीं मल्हायूं पिया, असांजो सकाफ़त जो ॾींहुं आहे, पर ख़ासि तौर ते हीउ ॾींहुं मल्हायूं पिया ॿारनि खे ॿुधायूं था कि मौसमी तब्दीली खां छा नुक़सानु थियो आहे। हिन साल जाम बरसातूं थियूं आहिनि, हुनजे करे असां वटि इहो फ्लड आयो, सैलाब आयो। मनाने का सिंध की सकाफत मनाने लाए सुठो ॾींहुं आहे। हम दिन मना रहे हैं और हम बच्चों को ये बताना भी चाहते हैं कि सिंध की सकाफत की तब्दीली के बारे में वो जाने, मौसम है उसके बारे जो हमें नुकसान होते हैं उसके बारे में जाने, और हम बहुत खुश हैं ये दिन मनाते हुए। असांजी सिंध जाम सुठी आहे, असां इहो सभु सकाफत जो ॾींहुं मनाईंदासीं रोज़। कैमरामैन शाहिद ख़ास के लिए असान काइमखानी सां गॾु जावेद कारो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम अहमद।